अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोरोना जे वबाई मर्ज़ जे फुलाह खे रोकण लाइ इंतिज़ामिया पारां शहरनि तोड़े ॻोठनि में जलसनि जुलूसनि तोड़े गॾिजाणियुनि ते पाबंदी खां पोइ लाड़काणा, शिकारपुर, मदेजी, लखी, गड़ियासीन ऐं ॿियनि शहरनि में वीरानी छांइजी वई आहे। शहरनि में मौजूदु होटलूं बिल्कुलु बंदि कयूं वयूं आहिनि, जॾहिं त रोडनि तां पब्लिक ट्रांसपोर्ट पिणु ग़ाइबु आहे, जंहिं करे वॾनि तोड़े नंढनि शहरनि जो हिक ॿिए सां अवामी राब्तो बि कटिजी वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त आम वाइपे जूं शयूं पिणु मार्केटनि मां अणलभ थी वियूं आहिनि, जंहिं सबबु आम माण्हू मुश्किलात जो शिकार आहे। जॾहिं त आम कारोबारी तबिको, जंहिंमें बिरयानी, फालूदो, जूस, बोतल तोड़े चांहि हलाईंदड़ दुकानदार माण्हुनि खे पाण वटि वेहण खां जवाबु ॾींदे सिर्फ़ु शयूं पार्सल ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु आम मुसाफ़िर ग्राहकनि जी दुकानदारनि सां मुंहमारी थियण जा पिणु वाक़िया पेश अची रहिया आहिनि। जी नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त कोरोना जे वबाई मर्ज़ जे फौलाह खे रोकण लाइ इंतिज़ामिया पारां शहर तोड़े ॻोठनि में जलसनि जुलूसनि तोड़े गॾिजाणियुनि ते पाबंदी खां पोइ लाड़काणा, शिकारपुर, मदेजी, लखी, गड़ियासीन ऐं ॿियनि शहरनि में वीरानी छांइजी वई आहे। शहर में मौजूदु होटलूं बिल्कुलु बंदि कयूं वयूं आहिनि, जॾहिं त रोडनि तां पब्लिक ट्रांसपोर्ट पिणु ग़ाइबु आहे, जंहिं करे वॾनि तोड़े नंढनि शहरनि जो हिक ॿिए सां अवामी राब्तो बि कटिजी वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त आम वाइपे जूं शयूं पिणु मार्केटुनि मां अणलभ थी ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल।